अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां नौशीन भट्टी। नाज़रीन, हिते आवां खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त कंदकोट में सावंद ऐं सुंदराणी बिरादरी ॿिनि धुरनि में तकरार तां हथियारबंदनि जे हमले में IBA सख जो प्रोफेसर क़तल थी वियो। चालू वारे इलाइक़े में सुंदराणी बिरादरी ऐं हथियारबंदनि हलदड़ पुराणे खूनी तकरार तां सावंद बिरादरी जे माण्हू मथां फायरिंग करे ॾिनी। सुंदराणी बिरादरी ऐं हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टर तारिक सावंत जे भाउ IBA सख जे प्रोफेसर अमजद सावंत खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त सुंदराणी बिरादरी हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि अमजद सावंत क़तल थी वियो आहे ऐं IBA सख जे प्रोफेसर मक़तूल अमजद सावंत जो लाश कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त सावंत बिरादरी जे शहरनि पारां IBA सख जे प्रोफेसर अमजद सावंत जे क़तल ख़िलाफ़ लाश रखी धरणो हयो वियो। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। नाज़रीन, हिते तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कंदकोट में सावंत ऐं सुंदराणी बिरादरी ॿिनि धुरनि में तकरार तां हथियारबंदनि जे हमले में IBA सख जो प्रोफेसर क़तल थी वियो। चालू वारे इलाइक़े में सुंदराणी बिरादरी ऐं हथियारबंदनि हलदड़ पुराणे खूनी तकरार तां सावंत बिरादरी जे माण्हू मथां फायरिंग करे ॾिनी। सुंदराणी बिरादरी ऐं हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टर तारिक सावंत जे भाउ IBA सख जे प्रोफेसर अमजद सावंत खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त सुंदराणी बिरादरी हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि अमजद सावंत क़तल थी वियो आहे ऐं IBA सख जे प्रोफेसर मक़तूल अमजद सावंत जो लाश कंदकोट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त सावंत बिरादरी जे शहरनि पारां IBA सख जे प्रोफेसर अमजद सावंत जे क़तल ख़िलाफ़ लाश रखी धरणो हयो वियो। कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।